साईं, हाणे नैना जो बिलो कयो, मां हाणे उनखे नथी संभाले सघां। कमरे में बंद आ, तुंहिंजे लाइ कहिड़ो मसलो थी पैदा करे जो उनखे संभाले कोन थी सघे। अॻे दफ़े बि त कमरे में बंदि हुई न, त पोइ कीअं निकिरी वई साईं? उन खां पोइ तव्हां केॾा परेशान हो, उहो त मूंखे ख़बर आहे न। उन परेशानी खां पोइ मूं लापरवाही करण छॾे ॾिनी आहे। बंगले जा ॿारहां पहिरियों सख़्त आहे, इहो न सोच त ॿीहर का अहिड़ी ग़लती कई वेंदी। नैना खे ज़िंदा रखण मां को फ़ाइदो आहे त पोइ भले उनखे ज़िंदा रखो। फिलहाल ॿिया मसला रहियल आहिनि, उन्हनि खे हल कयां, पोइ नैना जो बि सोचींदासीं। पर मुंहिंजे लाइ वॾो मसलो इहा नैना आहे। जेसीं ताईं इहा मरंदी न त मुंहिंजी जान कॾहिं बि कोन छुटंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।